अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु वअशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाहा हक्का तुक़ातिही व ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून या अय्युहन्नासु तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ्सिन वाहिदा वखलक मिनहा ज़ौजहा वबस्स मिनहुमा रिजालन कसीरन वनिसाअ वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाहा व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व मन युति'ल्लाहा व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा अम्मा बादु फ़इन्न ख़ैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालहा व कुल्लु ज़लालतिन फिन्नार औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व बिल आयातिहि खल्क़ुस समावाति वल अर्ज़ व इख्तिलाफु अलसिनतिकुम व अलवानिकुम इन्न फी ज़ालिका लआयातिन लिल आलमीन रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा क़ालू सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम हर किस्म जी हम्द सना तारीफ तहमीद अज़मत किबरियाई अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लायक ज़िबा सदावार है जेको सदाई सारी हम्द तमाम तारीफ़ें हर एक नंढी वॾी इबादत जो अकेलो लायक है मुस्तहिक है बादहू ला तादाद बेशुमार अनगिनत दुरूद सलाम जा फल निशावर थी उमूमन अल्लाह जी तमाम रसूल मथे खुसूसन आजे मुंहिंजे पूरी कायनात जे आखिरी नबी इमामुल अंबिया इमामुल हुदा जनाब मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात मथे जंहिंजे ज़रिए से अल्लाह तबारक व तआला पाक दीन इस्लाम अता कयो हाज़रीन जुमा अल्लाह पाक जे पाक कलाम में जा सूरा रूम जी हिकिड़ी आयत मूं तिलावत कई है गुज़िश्ता खुतबे में ज़बान की हिफाजत के मुतालिक गुफ्तगू कई हुई है गुफ्तगू सुई हुई अज उन्हीं खुतबे का अगों वधाईंदे इन आयत जी रोशनी में चंद ॻाल्हियूं रखंदासीं
ज़बान अल्लाह तबारक व तआला जी हिकिड़ी अज़ीम नेमत आहे ऐं इन नेमत जी क़दर उन्ही खे जंहिंखे अल्लाह तबारक व तआला कुव्वत गोयाई नाई ॾिनी, यानी ज़बान ॾिनी ऐं ॿोले जी ताक़त नाई ॾिनी। क़दर ऐं क़ीमत उन्ही माण्हू वटि आहे। ज़बान जिन जॻह मथे अल्लाह तबारक व तआला जी नेमत है उते अल्लाह तबारक व तआला जी कुदरत जी हिकिड़ी वॾी निशानी पिणु आहे। ये गोश्त जो मामूली टुकड़ो है, सिर्फ बोले की सलाहियत नथो रखे, बल्कि अल्लाह तबारक व तआला इनमें कई मजीद सलाहियत रखी हुई। मसलन चीजें जो जायको, खट्टी है, मिठी है, खारी है, तलख है, हत्ता दौरान खाधे या पीअंदे पानी मिड़ी खां बारीक पतली शइ जंहिंखे मां वार चऊं, ये ज़बान से टकराजे तो ज़बान पाके तुरत मुतनब्बा करे जेकड़ी गैर जरूरी वस्तु तो जे को मथे पई है। ये अल्लाह तबारक व तआला ज़बान की खुसूसियत ॾिनी है। जे सिर्फ जायको न, खटो, मिठो, खारो, गौरो, तलख, तिखो, इन जे अलावा जेकॾहिं गैर जरूरी चीज जिन चीज के इंसान जो पेट कबूल न कंदो हुए, वो पर चीज जेकॾहिं इंसान जी ज़बान से टकराजे थी त ये ज़बान खामोश पैगाम ॾे थी जे खबरदार अहिड़ी वस्तु तो जी से टकरानी है जो को तौजे लायक न है। इंसान हथ विझी उन वस्तु के बाहर कढी छॾे थो। ये अल्लाह तबारक व तआला ज़बान में खुसूसियत रखी है। मजीदी ये दुनिया तिब में ज़बान जी वजह से कई बीमारियों, कई मुश्किलों, कई मुसीबतों ऐं कई निशानी जो निशानदेहियूं तबीब ऐं डॉक्टर मरीज़ जी टिप ॼाणे न चवनि था। जे पंहिंजोपन अनुभव हूंदो है, तजुर्बो हूंदो जे डॉक्टर पंहिंजी टिप ॿाहिरि कढाई वेंदा। जे ज़बान जो कलर कोन गवाही ॾिए थो जे अंदर कहिड़ी बीमारी कहिड़ो मर्ज़ आहे। पीली है, लाल है, सफेद है, खून गर्दिश करे तो नथो करे। दुनिया तिब में अज पर इब्तिदाई दौर वटा करे अज पर ने ता क़यामत सूदी दुनिया तिब में भी वड़ी निशानी है जे तबीब, डॉक्टर, मुआलिज मरीज जी ज़बान ॾिसी न उनजी गोरी दवाऊं चॉइस करे थो जे हिनखे किन वस्तु जो इंफेक्शन है या किन बीमारी में मुलविस है। हत्ता तो सर्दी, गर्मी, खांसी, बुखार की वजह से पर टिप जो रंग, ज़बान जो कलर चेंज थी वञे थो। इन वस्तु के अगर जे पाण महसूस न कयूं माहिर टिप जो कोरिया इन ॻाल्हि खे तुरत ॼाणे गिने था। इन जे अलावा अल्लाह तबारक व तआला जी ज़बान में माफ़ी ज़मीर दिल जी वस्तु पार करण जी सलाहियत पिणु ॾिनी है। पंहिंजी दिल में कोरो है, ई ज़बान जेकर न होए त पाण ज़ाहिरी तौर मथे वस्तु चई न सघो जे मूंखे दिल में कोरो है, दर्द है, कंहिं वस्तु जी आंच है, केॾां मूंखे विझणो है, किथे मूंखे पुॼणो है, जेकॾहिं माफ़ी ज़मीर अदा करणो हुए त इन लाइ करे इंसान जी ज़बान साथ ॾे थी। इंसान जी दिल जो सॼी किताब, दिल जी सॼी तफ़सीर, दिल जी सॼी तारीख़ ज़बान खणी वो बे इंसान अॻियां रखी ॾींदी जे अंदर जो ही हालात है, हेॾा मोकिलणो है। अहिड़े तरीक़े से ये ज़बान अल्लाह तबारक व तआला इन ज़बान जे हिकिड़े मामूली गोश्त जे टुकड़े में एतिरी सलाहियत रखी है जंहिंजी मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॿोले थी। हालांकि पाण इंसान जेकी रहियासीं रोए ज़मीन मथे, तूल अर्ज़ मथे जेतिरा पर इंसान रहिया बिल इत्तेफ़ाक़ हज़रत आदम अलैहिस्सलाम अम्मा हवा अलैहिस्सलाम की औलाद में जाई मां इंसान
एकड़े मां पिता हुअण जे बावजूद अल्लाह तबारक व तआला इन ज़बान जी वजह से सैकड़ों लुगतूं हज़ारों ज़बानूं ऐं कई लैंग्वेज दुनिया में राइजे। मसलन पाणाईंदासीं त अरबी, हिंदी, गुजराती, संस्कृत ऐं तरीक़े से इलाक़ाई ज़बान हर 2-4 किलोमीटर ते ज़बान जो लहजो, ज़बान जी ॿोली, ज़बान जी चाशनी, ज़बान जो मिठास बदली वञे, अल्फाज बदली वञे था। ऐं पंहिंजी ज़बान में हिकिड़ो मशहूर कहावत पण आहे, जेको माण्हू मरीज़ बीमार मर्ज़ मथे हुए बिस्तर मथे हुए ત્યારે हुनजो आख़िरी टाइम ते पाको चवण कि हाँ ज़बान बंद थी वई। ऐं बि माना वो पिण जो दर्द, वो पिण जी कहानी, वो पिण जी पीड़ा, वो पिण जी आरज़ू, वो पिण जी विरासत जो कोई ऐलान नथो करे सघे। ठीक है, जी नहीं ज़बान बंद थी वई। केतिरी ज़बान जी अहमियत है। जे माण्हू वेंदे वेंदे पर दुनिया में पैगाम दे वञे थो जी जंहिं सूदी ॿोली ॻोल्हंदे न तंहिं सूदी मुंहिंजी क़ीमत हुई, तंहिं सूदी मुंहिंजी उथल पाथल हलई पे। अॼु जंहिं साम्हूं मूं चिटी खे चोरी कई पे, जंहिं साम्हूं मूं मुंहिंजी अक़ल जी ठानाई वापराई पे, उहो आयो आंट ओड़े ने वेंदो रहियो चई त ज़बान बंदि है। ये अल्लाह तबारक व तआला ज़बान में हिकमत रखी है। ने ये ज़बान मुख्तलिफ लहजा, मुख्तलिफ अंदाज, मुख्तलिफ बोलियों इंसान सामो बोले दे ऐं सामने इंसान जो बोले जो लहजो, बोले जो अंदाज इंसान बोली दे सुनिए समझी लाए तो जी फलानी जात में जाए, फलाने खिते जो माण्हू है, फलाने इलाके जो है, इन जो लहजो ही है। अगर जे परफेक्ट न सुणंदो होए पर हिकिड़ो माण्हू ॿोलीअ मां, ॿोले जे अंदाज़ मां, ॿोलीअ जी चासणीअ मां, ज़बान मां निकिरले ॿोले अल्फाज़ मां हिकिड़ो माहिर अक़लमंद इंसानी अंदाज़ो त लॻाए सघे थो जी ही माण्हू फलानी क़ौम जो है, ही फलानी बस्तीअ जो है, ही फलाने फरिए फलाने करिए जो है। ये अल्लाह तबारक व तआला ज़बान में सलाहियत रखी है। इतने ना अल्लाह तबारक व तआला कुरान अज़ीम में सूरह रूम आयत नंबर 22 में इरशाद फरमाए व बिन आयाति खल्क़ुस समावाति वल अर्ज़ वख्तिलाफु अलसिनतिकुम वल वलवानिकुम इन फी ज़ालिका लआयातिन लिल आलमीन। जैसी तरह से अल्लाह तबारक व तआला आसमान ज़मीन के मुख्तलिफ बनायो है, जैसी तरीके से अल्लाह तबारक व तआला आसमान ज़मीन की तख्लीक में तबीयत में मुख्तलिफ पैदा किया है। ये अल्लाह तबारक व तआला जी की निशानी है कि अल्लाह तबारक व तआला ज़बान के बोलिए के मुख्तलिफ अंदाज में हुआ। ये अल्लाह तबारक व तआला जी हिकिड़ी कुदरत कामिला हुअण जी निशानी है। खैर गोश्त जो ही नंढो टुकड़ो अगर से पाण के मामूली समझदा हो कि अल्लाह तबारक व तआला जी जीअं हिकिड़ी अज़ीम नेमत है, ये बेमिसाल कुदरत की निशानी है जंहिंजी को मिसाल मां न ॾेई सघो। ज़बान जानवर वटि पण आहे, ज़बान चौपाए वटि पण आहे, ज़बान परिंदे वटि पण आहे, ज़बान समुद्र में रहंदड़ वस्तुएं वटि पण आहे, ज़बान आसमान ऐं फिज़ा में उड़ंदड़ वस्तुएं वटि पण आहे। पर इंसान के अल्लाह तबारक व तआला हैवान नातिक बनाए इन ज़बान में 4 चांद लगाए छॾिया जिसकी ज़बान से कुर अदा करे सको। हालांकि जितनी मखलूक रही दुनिया में, जितनी मखलूक रही ये पिण जी बोली में, पिण जी ज़बान में, पिण जी लैंग्वेज में ये आपस में गुफ्तगू करे थी, एक ॿिए जी ॻाल्हि सुणे थी। ऐं अल्लाह तबारक व तआला ई मलको ये सलाहियत सय्यदना हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम के अदा कयो हो कि सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम कीड़ी अदा करे हिकिड़ी माखूड़ी अदा करे दुनिया जी जितनी मखलूक नंढी वॾी अल्लाह तबारक व तआला ने भी मलको अदा कयो हो कि हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम मिड़ी जी ज़बान समझदा हुआ, सुणदा हुआ। एतिरे लाइ कुरान अज़ीम में गालिबन सूरह नमल में कि सय्यदना सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जो लश्कर आयो पे त हिकिड़ी माखूड़ी जी सरदार चए कुरान में वो आयत है नुदखुलु बुयूतिकुम जे आए माखूड़ियो ऐं पिण जे मेरे में दाख़िल थी वियो
हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो लश्कर अचे तो मताउला शोरी बेगनी में पामणी की चिपले हुई। ये ज़बान हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम सुई हुई जैके अल्लाह तबारक व तआला कुरान अजीम में कौन कही है। ता ये ज़बान अल्लाह तबारक व तआला की बेमिसाल कुदरत की निशानी है। जैसे तरीके से कन नक अख जो इस्तेमाल सही होए तो इंसान सही तौर में हली सके तो अड़े तरीके से ज़बान जो जेकर इस्तेमाल सही है दुरुस्त होए सही इंसान दा करे हिकिड़ो अल्लाह तबारक व तआला जो बेहतरीन तोहफो आहे। वगर न जेकर गलत इस्तेमाल है बेराह रवी जो शिकार है बेलगाम ज़बान हले थी त ई जिस्म में मिड़ी का बोरो मौजू है वजह जी इन जी वजह से इंसान जहन्नम में ऊंधे मुंह भगाए इतने करे शरीयत इस्लामिया में अल्लाह तबारक व तआला जेकी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते शरीयत नाज़िल कई है इन शरीयत में ज़बान जी वडी अहमियत आ वई है। इन गोश्त के मामूल टुकड़े जो वडो इन्हिसार वडो मर्तबो अल्लाह तबारक व तआला बयान फरमायो है। सही बुखारी में हजरत साद इब्न साद रज़ी अल्लाह तआला अन्हु रवायत है फरमाइए था कि मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए मन यज़मनु ली मा बैन लैहि व मा बैन रिजलैहि अज़मनु लहुल जन्नह। ये अल्लाह के प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेको बंदो बी टंगे जी विच में ऐं बी जबड़े जी विच में यानी शर्मगाह ऐं ज़बान जी मूंखे ज़िम्मेदारी करे बि ॾेई ॾेई की गलत इस्तेमाल की न थींदियूं मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए अज़मनु लहुल जन्नह। उन व्यक्ति के उन शख्स के हम जन्नत की ज़मानत दिया। कितनी बड़ी ज़बान जो कैरेक्टर इंसान की जिंदगी इंसान की लाइफ में ज़बान जो सो हुई तो जे ज़बान के रोके रखनी बुराई का बदखाई का बेहयाई का गैर अखलाकी अल्फाज का मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए जे आऊं उन माण्हू के जन्नत की गारंटी दिया तो अने आई तारीख की कई किताबें में हदीस की कई किताबें में स्वाए होना अज्ञा सुनना पढ़ना होता ही पढ़ना कि जहन्नम में ऊंधे वो जितनी पर कौम दी ज़बान की वजह से ये अल्लाह तबारक व तआला ज़बान में इतनी अहमियत रखी है। मजीद सही बुखारी जी बड़ी रिवायत है रावी हदीस हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइए था कि अल्लाह के प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया बिला शुबा इंसान कदे कदे हिकिड़ो जुमलो अल्लाह की रज़ा राज़ी पैदा करे बोले वञे तो हिकिड़ो जुमलो अल्लाह की रज़ा ऐं राज़ी पैदा बोले वञे तो मिसाल के तौर मथे को माण्हू रस्तो भटकी वियो आहे पाके वो मुसाफ़िर साम्हूं आयो उन पाके पुछे कि भाई फलाणे ॻोठ जी वाट किथां वञे थी पा हिकिड़े जुमले में रज़ा इलाही ना करे अल्लाह राज़ी थी उन लाइ करे उनखे ख़ासि रस्तो ॾेखारियो। ई जुमलो अल्लाह के एतिरो महबूब अल्लाह के प्यारो आयो ऐं तरीक़े से हिकिड़ो जुमलो जेको अल्लाह जी रज़ा ला अल्लाह जी खुशनुदीअ ला इन गोश्त जे टुकड़े ऐं लोथड़े में जॾहिं करे थो अल्लाह के प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जे अल्लाह तबारक व तआला इन हिकिड़े कलमे इन हिकिड़े जुमले जी एवज़ उन बंदे जी मग़फ़िरत फरमाए छॾे थो अने उन बंदे जे दर्जात खे बुलंद करे छॾे थो। इन रिवायत में हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइए था जे अल्लाह के प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं को शख्स अल्लाह की नाराज़गी ला न चाहींदे पण अल्लाह जी नमर अल्लाह जी गज़ब ला करे हिकिड़ो जुमलो बोले वञे थो वो चाहे केतिरो न नेक होए हिकिड़ो जुमलो चाहींदे मरे नॉलेज हुअण जे बावजूद अहिड़ो कूड़ करे छॾणो या अहिड़ी वाट रसे छॾणी या अहिड़ी सलाह ॾेई छॾणी जे हिन कूड़ जो बैकग्राउंड हिन सलाह मशवरे जो बैकग्राउंड अहिड़ो हुए जे भरिया पिण में
अटकी पे बाड़ा पिण में विड़ी पे कुटुंब पिण में झगड़ो थी पे ते कहिड़ो ख़तरनाक जुमिलो आहे ने ई बाज़ जुमिला अहिड़ा हूंदा बाज़ जुमिला माण्हू आटलनि ते चई हलियो वञे ने शैतान सुरदन जे कने मथे अहिड़ो वार करे जो उहो माण्हू खून करे मथे अची वञे थो एतिरे लाइ मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए जे हिकिड़ो अहिड़ो कलमो जे न चाहींदे पर अल्लाह जी नाराज़गी जो सबबु थियो चाहे केतिरो पण वॾो होए अल्लाह तबारक व तआला इन जुमिले जी वजह से इन कलमे जी वजह से उन इंसान खे जहन्नम रसीद करे छॾे थो हिते गुनाह जो माफ़ीअ जो मग़फ़िरत जो ऑप्शन न बल्कि अल्लाह तबारक व तआला उनखे जहन्नम रसीद करे छॾे थो हदीस जा अल्फाज़ तो मुसलमानो पंहिंजी ज़बान पंहिंजी ज़िंदगीअ में ज़बान जी वॾी अहमियत है ने अज जे दौर में बिलख़ुसूस अज जे दौर में जिते गुनाह आज़ादाना थी वेंदा जिते महफ़िलूं सॼे थियूं जिते रियाणियूं थी वेंदियूं उते ज़बान बेलगाम होए थी कि गोश्त जो मामूली टुकड़ो हुअण जे बावजूद इंसान खे वॾी खाईअ में उतारे सघे थो एतिरे लाइ करे पाण ज़हर ॿोलियूं तैर पहिरीं टोलियूं जे आउं बोलण वञा थो इन अल्फाज़ में केतिरो वज़न आहे ई सामने खे केतिरो नुक़सान थींदो इन से सामने जी दिल मथे केतिरो असर पुॼंदो इन अल्फाज़ जी वजह से सामने जी ज़मीर खे केतिरो नुक़सान पुॼंदो एतिरे लाइ इन मामूली गोश्त जे टुकड़े मां पहिरीं टोलियूं वज़न कयूं जे आउं कोन बोलण वञा थो पुठियां ज़बान न खोलियूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जे ऐं दुनिया में चाहियो तो हासी ॻाल्हि कयो जेकॾहिं हासी ॻाल्हि आंखे न अचे ॿोले न सघो त आला माठ कासी है भलाई इन में जी माठ कयो पोइ माण्हू ॿोले ने फैल थी वञे ॻाल्हि करे ने भुल फैल थी वञे ॻाल्हि गन पुछी वञे केॾा क़ीमत करे वञे कंहिं मथे इल्ज़ाम लॻाए छॾे अञा बहितर आहे मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए थी माठ करणु त पाण पंहिंजी ज़ुबान मथे पंहिंजे घर में पण पंहिंजी लाइफ में पण पंहिंजे दोस्त ऐं सर्कल ऐं संगत में पण ये तमाम एहतियात कयूं जे मुंहिंजी ज़बान गैर कानूनी त यूज़ नथी थिए न ऐं नमाज़ पढ़ां पियो इबादत कयां पियो रोज़ाए रखां पियो पेट खे मोमिन सॾायां पियो जन्नत जो मुतलाशी आहे मता न चाहींदे मुंहिंजी ज़बान मां को जुमिलो निकिरी वञे जे ई जुमिलो मुंहिंजी सारी इबादत खे नास करे छॾे मुसलमानों अर्श अज़ीम जे रब दुआ कोई आहे रब तआला पांजे इलाके में जिकी बुराई फैले अल्लाह मिले की दूर फरमाए अल्लाह तबारक व तआला पाके पंहिंजी ज़बान की हिफाज़त करने की तौफीक अता फरमाए रब्बुल आलमीन जिकी पर बीमार है अल्लाह मिले के शिफा कामिल आजिला नसीब फरमाए ऐने तौहीद जिकी दुनिया में रुखसत थी अल्लाह मिले की मग़फ़िरत फरमाए रब्बुल आलमीन जैसे पाके दियारे मज़हब इस्लाम ते कायम दायम रखे पांजो खात्मो कर दे ईमान पे खैर मते करे वमा तौफीक इल्ला बिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह